मुख्तसर हम्दुस्सलाम दुरूद सलाम खां बाद में मुझे तरफ़ां दिल जे गहराइनि सां मुझे तमाम तर वॾड़नि अकाबिरनि बुज़ुर्गनि नौजवाननि के ऐं माइरनि भेनरनि के ईद जो मुबारकूं। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदर नबी मुकर्रम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जो मक़सद बयान कयो आहे। अॼु ईद उल अज़हा क़ुर्बानी वारी ईद जो ॾिहाड़ो आहे। हर को साथी बुज़ुर्ग क़ुर्बानी कंदो। ही जेका क़ुर्बानी आहे हे अल्लाह तबारक व तआला जेके अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया, हर नबी सगोरे जे दौर में यह क़ुर्बानी मौजूद हुई। क़ुर्बानी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नत मुबारक आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीना मुनव्वरा जे अंदर 10 साल ज़िंदा रहा। 10 साल प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ुर्बानी कई। कोई बाज़ोकात उठ जी क़ुर्बानी कयूं, बाज़ोकात गाबन जी क़ुर्बानी कयूं, ऐं बाज़ोकात घेटन जी क़ुर्बानी भी कयूं, बाज़ोकात छेलन जी क़ुर्बानी भी कयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां इन्हनि 14 जानवरनि जी क़ुर्बानी साबित आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारक आहे तो जेको तव्हां जानवर ज़िबह कयो क़ुर्बानी जे लाइ, उन जे अंदर कंहिं क़िस्म जो को बि ऐब न हुजे। हत्ता के जेकॾहिं कन जे अंदर को कुदरती टुंगड़ो आहे, सुराख आहे, तो उहो जानवर भी क़ुर्बान नाहे करणो। थकलड़ो हुजे, डुमरड़ो हुजे, बीमार हुजे, टंग खां जॾो हुजे, कुदरती टंग छोटी आहे, तॾहिं बि अहिड़ो जानवर भी अल्लाह जी राह में क़ुर्बान नाहे करणो। जानवर चङो भलो ताज़ो मतारो हुजे, वणंदड़ हुजे, ऐबनि खां पाक हुजे, बीमारियुनि खां पाक हुजे, उहो अल्लाह ताला जी राह में क़ुर्बान करणो आहे। ऐं क़ुर्बानी करण जो तरीक़ो इहो आहे त जॾहिं को बि जानवर असां क़ुर्बानी वारे मैदान में आणियूं तो छुरी उन जे साम्हूं ज़ाहिर न कजे। जेकॾहिं छुरी तेज़ कजे, तिखी कजे, तॾहिं बि उन क़ुर्बानी वारे जानवर जे साम्हूं तेज़ तिखी न कजे। ऐं जेकॾहिं उनखे जेॾीमहिल असां ज़िबह कयूं तो उनखे साॼे पासे ते लेटाइबो। काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं मुंहुं करणु लाज़मी कोन्हे को, पर करणु बहितर आहे, करणु बहितर आहे। उन खां पोइ उन जानवर ते सीर जेको माण्हू वहाए, साॼे हथ सां सीर वहाए। ऐं जानबाज़ माण्हू हुजे जो जानवर के सीर ॾियण महिल का बि तकलीफ़ न अचे। सीर ॾियणु साॼे हथ सां सीर ॾिबी, ऐं जेको सीर ॾियण वारो हूंदो उहो अल्लाह बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर तकबीरूं पियो पढ़ंदो। यादि रखी छॾियो मुंहिंजा बुज़ुर्गो, जेकॾहिं इन सीर महल बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर खां अलावा तव्हां ॿियो को बि कलमो पढ़ियो आहे त इहो तव्हांजो जानवर जेका तव्हांजी ॾिनल सीर आहे इहे हराम थी वेंदा। इहे अल्लाह ताला जी बारगाह में कोन पुॼंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े मुताबिक़ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चवंदे उन जानवर खे ज़िबह करणो आहे। छुरी तमामु तेज़ हुजे ऐं सीर वहाइण वारो जो माहिर हुजे। बाज़ोकात ईअं थींदो आहे जो असांजे मुआशिरे में चवंदा आहिनि मूंखे बि सीर ॾियो त आउं बि सिखां। सिखण जो मक़ाम इहो कोन हूंदो आहे। इहे जानवर के जेकॾहिं अनाड़ी आहे, नथो सही छुरी हलाए सघे त जानवर खे तकलीफ़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खां मना कयो आहे। छेलो जेकॾहिं को माण्हू ज़िबह करे, छेले खे साॼे पासे खाॿे हथ सां छेले जी मुंडी जलबी ऐं साॼो या खाॿो पेर को बि उन जी मुंडी ते रखिजे। सफ़ा मथा न जो उनखे घुटो अचे, तरीक़े सां जीअं उनखे क़ाबू करे सघिजे। ऐं पोइ साॼे हथ सां सीर वहाइणी आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा कुर्बानी छो कंदा हुआ, कुर्बानी करण जो मक़सदु छा आहे? हिकु त अल्लाह जी रज़ा, ॿियो त जेके ग़रीब मिस्कीन आहिनि कुर्बानी नथा करे सघनि उन्हनि खे असां गोश्त ॾेई सघूं, उन्हनि जे लाइ इहो सदको ख़ैरात आहे। अल्लाह ताला जो क़ुरान आहे फ़कुलू मिन्हा व अतइमुल क़ानिअ वल मुबतर, सूरतुल हज 17 सिपारे जे अंदरि फरमाई तव्हां पाण बि उन मां खाओ ऐं जेके उहे माण्हू जेके सवाल नथा कनि, आहिनि मोहताज, आहिनि मुस्तहिक़, पर सवाल करण खां शर्मिंदा थियनि था, लॼी थियनि था, त असां उन्हनि माण्हुनि खां कीअं सवाल कयूं, उन्हनि खे बि खारायो। ऐं वल मुअतर, जेके सवाल करण था, जेके घुरण आया आहिनि उन्हनि खे बि खारायो। हीअ जेका कुर्बानी जो गोश्त हूंदो आहे, अक्सर तरीन असांजा जेके मुस्लमान भाइर आहिनि पंहिंजो फ़िर्ज भरे रखे छॾींदा, ग़रीब मिस्कीन ईंदा चवंदो ख़तमु थी वियो। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, कुर्बानी कबी आहे अल्लाह जी रज़ा जे लाइ। जेकॾहिं इंसान सरंदी वारो आहे, ताक़तवर आहे, जेकॾहिं गोश्त न बि बचियो त अल्लाह ताला उनखे दौलत सां नवाज़ियो आहे, इहो सुभाणे किलो छेले जो गोश्त वठी खाई सघे थो, मुर्गी वठी खाई सघे थो, वॾो गोश्त वठी खाई सघे थो। ग़रीब जेके मज़दूर तबिको आहे, 100, 150, 500 वारे जेके तारीख़ वारा गुज़र सफ़र करण वारा, इहे किथां था इहे गोश्त वठी सघनि? कुर्बानी जो मक़सदु हिकु अल्लाह जी रज़ा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत जी पैरवी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी तरीक़े जी पैरवी ऐं ग़रीबनि मिस्कीननि खे गोश्त खाराइणु मक़सदु हूंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला जे क़ुरान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जो मक़सदु छा हुयो? पाण फरमायो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बुल आलमीन फरमाए तो मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि खे चई ॿुधायो, मता इंसान इन धोखे में इन भुल में हुजनि त असां आया दुनिया जे लाइ आहियूं, असां आया हिते ज़ेब ज़ीनत करण जे लाइ आहियूं, हार सिंगार करण जे लाइ, हिते अयाशी करण आया हूं न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चई ॿुधायो इन सलाती, बेशक मुंहिंजी नमाज़, व नुसुकी, बेशक मुंहिंजी कुर्बानी सदक़ात व ख़ैरात, व महयाया, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो ज़िंदा रहण, इन ज़िंदगी में जेके बि मामलात नेक अमल आहिनि, व ममाती, ऐं मुंहिंजो मरण लिल्लाहि रब्बिल आलमीन, उन अल्लाह जे लाइ आहे जेको जहाननि जो रब आहे। मुंहिंजा बुज़ुर्गो सवाल आहे, अवां जो मुंहिंजो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे तो मुंहिंजी नमाज अल्लाह जे लाइ, मुंहिंजी कुर्बानी अल्लाह जे लाइ, मुंहिंजो जीअण अल्लाह जे लाइ, मुंहिंजो मरण अल्लाह जे लाइ। असांजो नबी चवे तो मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु अल्लाह जे लाइ आहे, पर उम्मती नबी जे तरीक़े जे मुखालिफ़ हले, ख़िलाफ़ हले, अल्लाह जे क़ुरान जे ख़िलाफ़ हले, मूंखे ॿुधायो केॾो वॾो सितम ज़रीफ़ी जी ॻाल्हि आहे। ऐं उम्मती दुनिया वारे पासे लाड़ो करे पंहिंजे प्यारे पैगंबर जे तरीक़े खे छॾे ॾे, पंहिंजी ज़िंदगी जो जेको मक़सदु अल्लाह जे लाइ आहे उनखे छॾे करे पंहिंजी मनमानी में, पंहिंजी आयाशी फ़हाशी वारी ज़िंदगी में गुज़ारे पंहिंजी ज़िंदगी। मूंखे ॿुधायो इन माण्हू छा अल्लाह जो हक़ अदा कयो? इन माण्हू छा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वफ़ा कई? अॻिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहो जहाननि जो रब अल्लाह जंहिंजे लाइ मुंहिंजो मरण, मुंहिंजो जीअण ऐं मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी आहे। कहिड़ो अल्लाह? ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। उहो अल्लाह जंहिंजो केर बि शरीक कोन्हे, लैसा कमिस्लिही शैउन व हुवस समीउल बसीर, 25 सिपारो सूरत शुरा रुकू नंबर 2। उहो अल्लाह जंहिंजो को शरीक कोन्हे, पाण पंहिंजे मिसल आहे, अल्लाह जी मिसल का बि शइ कान्हे। अल्लाह जे मनसब व मक़ाम ते, अल्लाह जी कुदरत ते, अल्लाह जी हाजत रवाई ते, मुश्किल कुशाई ते, दाताई व दस्तगीरी ते, गंज बख़्शी ते केर बि नथो पहुची सघे। अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे। फरमाई व हुव समीउल बसीर, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ई जिथे रब ॿुधंदो आहे उते मख़लूक कान थी ॿुधे। अम्मन युजीबुल मुस्तर्र इला दआम व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफा अल अर्ज़, 20 सिपारो
सूरतुन नमल रब्बुल आलमीन फरमाए तो तव्हां किथे परेशानी में हुजो, मुसीबत में फाथल हुजो, तव्हां जो को मददगार न हुजे, मूंखे ॿुधायो तो उते तव्हां जो दुआऊं केर थो ॿुधे, तव्हां जो तंगियूं केर थो टारे। वहुव समीउल अलीम, रब्बुल आलमीन ई ॿुधण वारो ऐं ॼाणण वारो आहे। सूरतुन नमल जे अंदरि हिकिड़ी कीड़ी जो वाक़ियो बयानु थियल आहे, हिकिड़ी कीड़ी जो वाक़ियो बयानु थियल आहे। सुलेमान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौरे मुबारक में काफ़ी अरसो मींहुं कोन वसियो। उम्मती आया चई अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां दुआ घुरो त मींहुं वसे। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे जमायत मुसलमाननि खे वठी करे हलिया मैदान ॾांहुं त हलो उते अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह साईं मींहुं वसाए। गस में वेंदे वेंदे हिकिड़ी कीड़ी जेका हुई ॿियनि कीड़ियुनि सां मुखातिब थी आहे, या अय्युहन नमलु दुखुलू मसाकिनकुम, बाक़ी कीड़ियुनि खे चवणु लॻी तव्हां ईअं कयो जल्दी जल्दी पंहिंजे पीरनि में घिड़ी वञो, पंहिंजे खॾनि में घिड़ी वञो। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जा सहाबी सबूर अचनि पिया, किथे उहे तव्हांखे लताड़े मारे न छॾनि, माना कि जिथां वञणु विया पे गुज़र हुयो उहो रस्तो हुयो, उते कीड़ियूं घुमियूं पे, सभिनी खे चई तव्हां पंहिंजे खॾनि में अॼो। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इन कीड़ी जी कैफ़ियत ॾिठी पे ऐं कीड़ी जो ॻाल्हाइण बि ॿुधई पे, अल्लाह ताला उनखे इहा ताक़त अता कई त खिलणु लॻो त कीड़ी छा पई चवे। ऐं कीड़ी जी कैफ़ियत छा हुई, पुठनि भर उबती ठही पई हुई ऐं टंगूं पंहिंजूं मथे करे अल्लाह खां सुवाल पे कई, अल्लाह असां तुंहिंजी मख़लूक़नि मज़ा हिकु मख़लूक़ आहियूं, काफ़ी अरसो मींहुं कोन वसियो आहे, ज़मीन गर्म थी ट्रामो थी चुकी आहे, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, अल्लाह मींहुं वसा। अल्लाह ताला दुआ क़बूल कई, अल्लाह तबारक व तआला मींहुं वसाइणु शुरू कयो। सुलेमान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदा मुंहिंजा सहाबियो मोटी हलियो, तव्हां खां पहिरियां हिकिड़ी नंढड़ी मख़लूक़ कीड़ी जी दुआ रब जी बारगाह में क़बूल थी चुकी आहे। छा कीड़ी कारी नंढड़ी, छा उन जो ॻाल्हाइणु, छा उन जो सॾु करणु, पर रब्बुल आलमीन जेको सतनि आसमाननि तां मथे अर्श ते मुस्तवी आहे, अल्लाह ताला कीअं ॿुधी वरितो। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, कारी राति हुजे, कारो जबल हुजे, कारी कीड़ी हुजे, अल्लाह ताला उनखे ॾिसे बि थो, बल्कि उन जा जेके पेर हिन हलण जो जेको आवाज़ु आहे उहो बि अव्हांजो मुंहिंजो प्यारो रब ॿुधे थो। मूंखे ॿुधायो छा असांजी दुआ कोन ॿुधंदो, असांजा सॾड़ा कोन ॿुधंदो। दोस्तो बुज़ुर्गो अचो अल्लाह ॾांहुं, अल्लाह सां ताल्लुक़ जोड़ियो, अल्लाह जा थी वञो, अल्लाह जो रहमतूं अल्लाह जो बरकतूं हासिल कयो। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधायल तरीक़े मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं पंहिंजी नमाज़ अल्लाह ताला ख़ातिर बणायो, पंहिंजी ज़िंदगी में नमाज़ जो हिसो मुक़ररु कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी में सदक़ात व ख़ैरात क़ुर्बानी जो हिसो मुक़ररु कयो। ऐं उन खां पोइ पंहिंजी हयाती जेका आहे ज़िंदगी आहे, माना कि ज़िंदगी जे अंदरि जेको उथणु वेहणु हलणु फिरणु कारोबार ॾेती लेती आहे उहो सभु जो सभु अख़लाक़ जे दायरे ते मबनी हुजे। मरणु आहे, केर बि ईअं न चवे त फिलाणे जे करे मरी वियो हलियो, न, अल्लाह जे तरफ़ां हुकुम थियो, अल्लाह जे सॾ सां ई मरी वियो हलियो। त अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, सम्झण जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे क़ुर हदीस पढ़णु सम्झणु ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।